अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम डिबेट में अवां खे छूं था भलीकार ऐं पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं PTI जो जेको लॉन्ग मार्च हो या गादी वारे शहर में एहतजाज गॾो गॾु वरी कुझु माण्हुनि जो इहो बि चवणो हो त उते धरणो हयो वेंदो। उनजो जेको ड्रॉप सीन आहे पाण अॼु जे प्रोग्राम में उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गंडापुर साहिब जेके आहिनि से ॿीहर गाइब थी विया, पहिरें 8 कलाकनि जे लाइ थिया, हाणे 27 कलाकनि जे लाइ थिया ऐं उन्हनि खे अलाए कहिड़ी सुल्तानी टोपी जेका आहे जीअं कंहिं ज़माने पाण ॿुधंदासीं उहा पातल आहे जो कंहिंखे नज़र बि न आहिनि ईंदा ऐं पोइ वरी अचानक सां एंट्री ॾींदा आहिनि। सो हिन भेरे बि उन्हनि उहो ई कयो। सो ख़ैबर पख्तूनख्वा खां जेको हिकिड़ो मार्च शुरू थियो ऐं ऐलान थियो त असां पंहिंजे क़ाइद खे आज़ादु करण लाइ गादी वारे शहर ते ॼण त चढ़ाई करण लाइ हू अचूं पिया ऐं 36 कलाकनि ताईं उहो क़ाफ़िलो जेको आहे सो रवां दवां रहियो। मुख़्तलिफ़ हंधनि ते चक्रियूं बि थियूं। कारकुननि नो डाउट इहो ॾिठो न त आसू गैस सां शेल हुजनि उन्हनि जो बि मुक़ाबिलो कयो, लठियुनि जो मुक़ाबिलो कयो, गिरफ़्तारियूं थियूं। पर इन समूरे अमल में असांखे नज़र आयो त जेका PTI जी आला क़यादत आहे उहा गाइब ई रही ॼण त। पोइ उहे जेके चेयरमैन आहिनि गौहर ख़ान हुजनि, आज़म सवाती हुजनि, असद कैसर हुजनि, अली मोहम्मद ख़ान हुजनि ऐं ॿी हिकिड़ी डिघी लिस्ट आहे जेके TV चैनलनि ते मुख़्तलिफ़ टॉक शोज़ में अव्हांखे नज़र ईंदा। वॾा वॾा दावा कंदा आहिनि, वॾियूं तक़रीरूं कंदा आहिनि, पर उहे माण्हू असांखे किथे बि नज़र कोन आया। न रुॻो एतिरो पर जेके पंजाब जा माण्हू जिन मां हिकिड़ी वॾी उमेद हुई शायदि PTI वारनि खे त उहे को वॾो रिस्पॉन्ड कंदा ऐं उतां बि जितां किथां क़ाफ़िला निकिरंदा उहे बि इस्लामाबाद पहुचंदा ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जी निस्बत उन्हनि खे उते पहुचणु आसान हो, पर उहे बि असांखे एतिरा एक्टिव नज़र आया ई कोन्हे। पंजाब जा माण्हू ईअं जेकॾहिं चइजे त ग़लति न हूंदो त न निकिता या उन्हनि PTI खे रद्द कयो आहे तन में बि ग़लति न हूंदो। ख़ैबर पख्तूनख्वा में जेकी माण्हू आया वरी उन्हनि सां जेका जुठ उते थी क़यादत जे तरफ़ां कई वई सो उन्हनि खे तन तनहा छॾे ऐं जेका उन्हनि जी क़यादत हुई ख़ासि तौर ते जेके वज़ीर आला ख़ैबर पख्तूनख्वा अली अमीन गंडापुर साहिब उहे इस्लामाबाद त पहुची विया। खोड़ रंडकूं हुयूं पर उहे पहुता। पहुचण खां पोइ बजाए जो हू D चौक वारे पासे वञनि हा हू सिधो ख़ैबर पख्तूनख्वा हाउस हलिया विया ऐं उनखां पोइ हू मुसलसल गाइब रहिया। ऐं जॾहिं हू वरी उन्हनि जी एंट्री थी 27 कलाकनि खां पोइ ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली में त हुननि ॿुधायो त 4 भेरा KP हाउस जेको आहे इस्लामाबाद में उन में पुलिस छापा हया पर साईं जन उते ई मौजूदु हुआ। बकौल उन्हनि जो हू उते मौजूदु हुआ पर कंहिंखे नज़र कोन पिया अचनि, जंहिं ते तमामु घणी हिकिड़ी तनक़ीद थिए पई। हिकिड़ो त उहो त हू कारकुन खे छॾे छो विया ऐं ॿियो ख़ैबर पख्तूनख्वा हाउस को एॾो वॾो आहे कोन, 10-15 वधि में 20 जे लॻभॻि के रूम हूंदा। ॿियो एतिरो छा आहे कि अहिड़ियूं टनल या सुरंगूं ठहियलु हुयूं कोन जो हू उन्हनि वञा गाइब थी वञी मरगला जे पहाड़ियुनि में निकितो ऐं उतां खां ख़ैबर पख्तूनख्वा हलियो वियो। वरी जेका उते उन्हनि तक़रीर कई उन ते बि काफ़ी तनक़ीद बि थिए पई त उन तक़रीर जो महवर जेको हो उहो IG इस्लामाबाद हो, यानी उहे ई इन समूरे वाक़े जा ज़िम्मेवार आहिनि। बाक़ी ॿी जेका हुकूमत आहे हुकूमती मशीनरी आहे उन ते उन्हनि का तक़रीर कोन कई। ऐं गंडापुर साहिब जॾहिं गाइब थियो त उहो ई जीअं PTI वारा हिकिड़ी मुहिम हलाईंदा आहिनि, प्रोपेगेंडा मुहिम, मिसिंग जा इश्तिहार अची विया सोशल मीडिया ते, इंग्लिश में वीडियो पैगाम मुख़्तलिफ़ औरत अॻुवाणनि ऐं ॿियनि जारी कया दुनिया खे ॿुधाइण लाइ त बाबा ॾिसो असांजो हिकिड़ो चूंडियल वज़ीर आला जेको आहे उनखे लापता कयो वियो आहे रियासती इदारनि जे तरफ़ां। ऐं पोइ वरी गंडापुर साहिब जीअं ॿाहिरि निकिता पाण उन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। गॾो गॾु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिकिड़े पासे PTI जो इहो रवैयो आहे मुसलसल मार धाड़ ऐं अफ़रा तफ़री वारो माहौल, ॿिए पासे ॾिसूं था दहशतगर्दी जे वाक़िअनि में मुसलसल वाध थिए पई। ख़ैबर पख्तूनख्वा मां जंहिं ॾींहुं इहो क़ाफ़िलो निकितो उते सिक्योरिटी फोर्सिस ते हमिलो थियो, 6-7 जवान जेके आहिनि से उहे शहीद थिया। ऐं कल्ह राति असां ॾिठोसीं त कराची में दहशतगर्दी जो वाक़ियो थियो आहे। ईअं ई मुल्क जे ॿियनि मुख़्तलिफ़ हिसनि में दहशतगर्दी जा वाक़िया हिकिड़े पासे थियनि पिया था, ॿिए पासे हिननि जो जेको एहतजाज आहिनि उहे ख़तमु थियण जो नालो न पिया वठनि। ऐं वरी जॾहिं समूरी इंसानियत चऊं या मुस्लमाननि जे लाइ यकजहती जी ॻाल्हि थिए थी, जीअं अॼु ऐवान सदर में जेका आहे सा फ़लस्तीनियुनि सां यकजहती जे इज़हार जे लाइ हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी आहे आला सतही, जंहिंमें मुल्क जी जेके बि तक़रीबन पार्टियूं आहिनि एक्टिव पार्टियूं उन्हनि जी क़यादत शिरकत कई आहे, पर PTI उन मां गाइब आहे, उनमें हू शरीक कोन था थियनि। सो उन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं। इब्राहिम कुंभर साहिबु ऐं माजिद मक़सूद साहिबु जेके आहिनि से उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी अव्हां ॿिन्ही दोस्तनि जी अव्हां वक़्तु ॾिनो। इब्राहिम साहिबु शुरूआति तव्हां खां था कयूं, कीअं था ॾिसो गंडापुर साहिब जी एंट्री? नो डाउट हू पहुची विया गादी वारे शहर में, मोटरवे ते खॾा खंदकूं खोटियूं वियूं, शेल हलाया विया ॻोढ़ा आणींदड़ गैस जा, पर तंहिंजे बावजूदु पहुची विया। ऐं पहुचण खां पोइ जेका उन्हनि जी मंज़िल हुई D चौक ते वञण बदिरां उहे हलिया विया KP हाउस खां पोइ थी विया गाइब। 27 कलाकनि ताईं गाइब। मिसिंग जा इश्तिहार हली विया, वीडियो बयान वटसट PTI जे तरफ़ां त असांजो वज़ीर आला लापता कयो वियो आहे। ऐं उनखां पोइ जेको सीन थियो अव्हां जे साम्हूं आहे। उनखां पोइ घणा इल्ज़ाम लॻनि पिया गंडापुर साहिब ते, के माण्हू चवनि पिया त इहो समूरो मैच फिक्स हो, के चवनि पिया था त हीउ विकेट जे ॿिन्ही पासे खेॾे पियो। अव्हां ओवरऑल इन समूरे सीन खे ऐं गंडापुर साहिब जे किरदार खे कीअं था ॾिसो?
महिरबानी नसीर साहब, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ही जेको PTI एहतिजाज करे पई, इन एहतिजाज जो जेको चार्टर ऑफ डिमांड चइजे या मुतालबनि जी लिस्ट आहे, उहो छा आहे, उहो साम्हूं न आहे आयो। ॿियो, इन में ख़ुदि हिकिड़ो वॾो सुवाल आहे त PTI जेकॾहिं पंहिंजे लीडर खे आज़ादु करण लाइ उन्हनि डी चौक ते ऐलान कयो हो एहतिजाज जो या धरणे जो, त उन में जेका उन्हनि जी आला क़यादत, जंहिंमें उनजो चेयरमैन, हाणोको चेयरमैन ऐं प्लस जेके उन्हनि जा 100 खां वधीक MNA, सेनेटर ऐं सूबाई असेंबली जा मेंबर, पंजाब ऐं KPK जा मिलाए जेके इहो ॿ शामिल कजनि त वॾो अंग थी सघे त उहे किथे हुआ। टी जेका ॻाल्हि आहे त हुननि जेका असां अहिड़ी टाइमिंग छो चूंडी जॾहिं हुकूमत जेको आहे उहो इंटरनेशनल सतह जी कॉन्फ्रेंस करण पई वञे। हाणे इहे समूरा मामलनि जेकॾहिं मामला ॻंढाइजनि, सलाड़जनि ऐं डाट टू डाट मिलाइजनि, मूंखे इहो चवण में का बि हबक महसूसु नथी थिए त हिकिड़ो लीडर आहे जेको पंहिंजो पाण खे सियासी लीडर थो सम्झे, जंहिं वटि न फ़िक्र आहे, न दानिश आहे, न मफ़ामत या लचक बिल्कुलु न आहे, पर उन वटि को बि सियासी विज़डम या नज़रियो मौजूदु न आहे। हर वक़्तु मौक़े जी तलाश जेका असां उहा इन्हनि खे रहे थी त हू प्रेशराइज़ करे सघनि, यानी हिकिड़ो प्रेशर ग्रुप आहे जेको चाहे थो त हेॾी हुकूमत न, हिन जेको सो वफ़ाक़ बि न, जेको वफ़ाक़ी जेको ढांचो आहे उहो बि न, पार्लियामेंट बि न, पर हिन मुल्क जो जेको सो आहे उन ई जे ख़िलाफ़ जेका था उहो खंदक खोटी वञे। ऐं हाणे ही समूरो जेकॾहिं उनजो जाइज़ो वठंदो त इहो चवण में को बि बैद न आहे त हाणे ही सॼी जेका था ही मुल्क खे लोॾण ऐं धोॾण जी जेका साज़िश पिया कनि। गंडापुर साहिब जे हवाले सां, गंडापुर जेका सूबाई असेंबली में उतो पहुची जेका वज़ाहत ॾिनी आहे, उहो वज़ाहत नाक़ाबिल क़बूल आहे। तव्हां बिल्कुलु दुरुस्त चयो त KPK हाउस जेको आहे उहो बिल्कुलु ईअं ई आहे जीअं सिंध हाउस आहे, पंजाब हाउस आहे या बलोचिस्तान हाउस आहे। उते का बि अहिड़ी जॻह नथी थी सघे। हिन त हाणे हुन तक़रीर में वॾियूं दावाऊं कयूं आहिनि, मुक़दस मक़ामनि जूं जेका था हवाला ॾेई, अहिड़े हंधि लिखियसि, अहिड़े हंधि लिखियसि, अहिड़े हंधि, अहिड़ो हंधि छा ॿियो KPK हाउस असांजो बि ॾिसलु आहे, बलोचिस्तान हाउस, सिंध हाउस असीं बि वाक़ुफ़ु आहियूं त उन्हनि जी जेका असां NXC किथे आहिनि, कमरा किथे आहिनि, या जेकॾहिं गिरफ़्तारी लाइ अचनि हा धणी त ईअं मोटी न वञनि। उनजे करे इहा ॻाल्हि बिल्कुलु सम्झण जी ज़रूरत आहे त अमीन गंडापुर जो मैच फिक्स थियल आहे ऐं पंहिंजे प्रोग्राम में, पुराणनि प्रोग्राम में इहो पाण ज़िक्र करे चुका आहियूं त अमीन गंडापुर खे उहो इक़्तिदार वारी जेका लस्ट आहे, उहो जेको मज़ो आहे उहो अची चुको आहे। उनजे करे हू हिक ई तरफ़ इमरान ख़ान जे पासे बि आहे ऐं हिक ई तरफ़ हू उन्हनि कुवतुनि जे पासे बि आहे जेके इमरान ख़ान खे छॾणु नथियूं चाहिनि या जिन PTI खे अहिड़ा ॾींहं ॾेखारिया आहिनि। त भले अमीन गंडापुर केतिरियूं बि वज़ाहतूं ॾे, पर हुनजी ख़ुदि जेको सो पार्टी अंदरां इहा आवाज़ अचणु शुरू थी विया आहिनि त ही मैच बिल्कुलु फिक्स हो। सवाल ई पैदा कोन थो थिए त संगजानी खां को माण्हू धिकी डी चौक ते पहुतो ई कोन हो, जनाब ते चाइना चौक आहे उते पहुतो हो ऐं उते 2 मिंटनि जी हाज़िरी लॻाए वरी जेको सो गुम थी वियो। हाणे इन जी त ख़ैर तस्दीक या बाज़ाब्ता तौर ते न आहे थी सघी, कंहिं बि रिपोर्टर न आहे कि अमीन गंडापुर शायदि उते हो जिते 4 सितंबर में 4 सितंबर जेको एहतिजाज हो उन दौरान जेको गुम थियो हो, या जेको सो ही कंहिं ॿिए हंधि हो, पर जिते बि हो सेफ हो, महफ़ूज़ हथनि में हो। ऐं ही जेका बयानु ॾिनो आहे सूबाई असेंबली में, इहो आईवाश आहे त हू पंहिंजी क़यादत ऐं जेको सो पंहिंजी हुकूमत बचाइणु ऐं पंहिंजी क़यादत जेको सो उनजी जेको सो नंबर वधाइणु चाहे थो उनजी अखियुनि में या उनजे दिलि में। ॿी ॻाल्हि जेका अहम इहा आहे त भई इहो मतिलबु एॾो इंतशार जंहिंमें जेको सो KPK में उहो KPK ख़ासि तौर ते पेशावर उन मां छोकिरा हाणे तव्हां फ़ौज जे साम्हूं बीहारे छॾियो, तव्हांजी बाक़ी जेका था क़यादत उहा पंहिंजा ॿार आणनि, उहा छो नथी आणनि? त इहो जेको सो आहे ॾिसजे त ही असल में तहरीक जेका था उहो हिकिड़ो साहब जेल मां आहे उन या कॾहिं वज़ीर आज़म हाउस ताईं पहुचाइण जी आहे। उहो शॉर्ट वेजिनिटी जेके गैसर नोसर वारा जेके आर्डर हूंदा आहिनि, उहो हू ख़ुदि ॾाढो मुतक़िल अनान थी चुको आहे जेल में वेठल हमरा, जेको हिननि खे चवे थो हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, हू करिणो आहे, ही हुन ते यस था कनि, पर मजबूरी आहे जो इक़्तिदार में बि रहणो आहे। ठीकु आहे मां सभु हाणे अचूं त हीअ एहतिजाज जंहिंजी एॾी वॾी हिकिड़ी हाइप क्रिएट कई वई PTI जे तरफ़ां, नो डाउट इंटरनेशनल कॉन्फ्रेंस बि थींदी हुजे, ॿिए पासे हिननि जो हीअ एहतिजाज
ऐं उहो एतिजाज जेको आहे एॾी गैस जी शैलिंग बि थी, मुख़्तलिफ़ हंधनि ते रोकण जी कोशिशि थी, नो डाउट उहो ईअं बिना नतीजे ख़तमु थी वञे उनखे कीअं था ॾिसो, ऐं उन समूरे अमल में पूरी क़यादत जो पाण ज़िक्र कयूं था, ख़ासि तौर ते जेको ज़िक्र थिए पियो गंडापुर साहिब जो, इन जे करे थिए थो 27 कलाकनि ते मिसिंग गायब थी वञणु, पोइ मिसिंग जा इश्तिहार पार्टी जी तरफ़ां हलाइण, वीडियो बयान जारी करणु, ऐं आख़िर में अची उन जेका वज़ाहत ॾिनी उनखे अवां कीअं था ॾिसो। ऐं सुवाल बार बार इहो थो थिए न, माण्हू त हाणे शेयर बि कनि था सोशल मीडिया ते त इधर उधर की बात न कर, ये बता काफ़िला क्यों लुटा, त तेरी रहबरी का सवाल है, अहिड़े क़िस्म जो सवाल त उनखां बिल्कुलु थियनि पिया था। सो इन वज़ाहत खां अवां केतिरा मुतमिन आहियो या इन समूरे अमल खे अवां कीअं ॾिठो? महिरबानी नसीर साईं, इन में त को बि शक कोन्हे, जेको गंडापुर आहे उन जो सॼो जेको किरदारु आहे उहो वॾो डूबियस थो लॻे, ऐं उन मां ॻाल्हि सम्झ में अचे पई त हू डबल गेम करे पियो। डबल गेम इन टर्म्स के हू मतिलबु एस्टेब्लिशमेंट सां बि जेको आहे उन्हनि सां बि टच में आहे, ऐं इमरान ख़ान खां बि हू जेको आहे से उहे इंस्ट्रक्शन ऐं डायरेक्शन वठनि पिया। इहा ॻाल्हि त हाणे इन खां वधीक ॿी वाज़े कहिड़ी हुजे जेका असांखे सम्झ में अचे पई, हू केपी हाउस में हो, छा केपी हाउस को जेकॾहिं अरेस्ट करणु चाहिनि हा त हू का एॾी का ॾुखी ॻाल्हि कोन्हे। हिकिड़ो चैलेंज ॿियो बि पीपल्स उन लाइ पीटीआई आहे, उहो इहो आहे त जेकॾहिं ही ख़ुदा न ख़ास्ता के लिमिटेशंस क्रॉस करे थो गंडापुर या हुकूमत, त पोइ उन खां असेंबली वञे थी का एज सच गवर्नर रूल न लॻाइनि तॾहिं बि एमरजेंसी करे उन्हनि खे हिकिड़े पासे करे सघनि था। थी सघे थो पीटीआई इन खे बचण जो बि हिकिड़ो स्ट्रेटेजी उन्हनि जी हुजे त असां कुझु लिमिटेशंस में रहूं। ॿी जेका सूरत हाल आहे उहा इन में को बि शक कोन्हे त पीटीआई वॾो एक्सपोज थी आहे, पर हुकूमत बि काफ़ी एक्सपोज थी आहे। तव्हां चयो त पंजाब जा माण्हू कोन निकिता, पर जेकॾहिं ज़ाहिर आहे असां बि सभु अख़बारूं पढ़ूं था, ॾिसूं था, इदारा पढ़ूं था, ऐं उहे जेके न्यूट्रल जर्नलिस्ट आहिनि उन्हनि जा इदारा पढ़ूं था, उतां ख़बर पए थी त हिननि लाहौर खे बि सील करे छॾियो, हिननि जीटी रोड ऐं ॿिया जेके रोड्स आहिनि उहे बि सफ़ा सील करे छॾिया हुआ। पर मां ॾिसां बिल्कुलु अहिड़ी सूरत हाल त ॿियनि हंधनि ते बि न, पर ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू अची पुॼनि इस्लामाबाद, ऐं लाहौर मां जा माण्हू न पुॼनि, पंजाब जी ॿियनि इलाइक़नि में न पुॼनि, उन ते सवाल पिया कयूं। हा, कुझु पहुता, जी जी बिल्कुलु, कुझु कोन पहुता, कुझु पहुता हूंदा, पर बहरहाल जेका जेको केपीके में जेका स्ट्रेंथ आहे, जेको केपीके में मतिलबु हिकिड़ो चैलेंज कयो, उहे माण्हू यकीनन पहुता। सो मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे, ऐं इहो ॿुधाइण पियो चाहियां त हिकिड़ो पीटीआई जेको आहे उहो एक्सपोज थी आहे त उनजी स्ट्रेंथ केतिरी आहे, ॿी हुकूमत बि एक्सपोज थी आहे। ऐं सम्झा थो अगरि पीपल्स पार्टी हुजे हा जंहिं तरीक़े सां उन्हनि डील कयो आहे, ईअं शायदि डील न करे हा, उन्हनि खे एंगेज करे हा। पर तव्हां ॾिठो त जेको आहे सो मोहसिन नक़वी कहिड़ी स्टेटमेंट पियो ॾे, ऐं उनखां पोइ माना ईअं पियो लॻे ॼण इस्लामाबाद में का हुकूमत ई न आहे, का हुकूमत जी का रेट ई न आहे, ऐं उहे माण्हू जेके आहिनि से हू शेलिंग पिया कनि, अॻियां हू शेलिंग पिया कनि, त माना हिकिड़ो जंग जो मैदान लॻो पियो आहे। हिकिड़ी जर्नलिस्ट आहे, उन ट्वीट कयो आहे, मां उहो पढ़ियो आहे, उन चयो त मां कराची में रहंदी हुयुसि, हाणे इस्लामाबाद में आहियां जॾहिं खां, कराची में त अञा अमन हो, बदनाम कराची हो, त ऐं हिते त हालत अञा ख़राबु आहे। हुन इस्लामाबाद कैपिटल जी ॻाल्हि कई आहे, त तव्हां रोज़ रोज़ जेको आहे सो पूरे जेको हिकिड़ो कैपिटल आहे उनखे सीज करे था छॾियो, उनखे सॼा जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे रुकिजी थियूं वञनि, इकोनॉमिकल एक्टिविटीज़ रुकिजी थियूं वञनि। ऐं सो मुंहिंजो ख़्यालु आहे इहे हुकूमत ऐं पीटीआई ॿई एक्सपोज थिया आहिनि, ऐं हुकूमत बि इन खे सही तरीक़े सां डील न करे सघी आहे, ऐं पीटीआई यकीनन उहे बि कुझु न कुझु जेको आहे सो उन्हनि खे जेका आहे उन्हनि जी जेका एक्सपोज थिया आहिनि, त उन्हनि वटि जेका पॉलिटिकल जेका स्ट्रेंथ आहे, स्ट्रेटेजी आहे, उहा बुरी तरह नाकाम हुई आहे। सही। अच्छा इब्राहिम साहब, उहो ई सवाल त पंजाब किथे बीठो आहे, छाकाणि त मुल्क जी एॾी आबादी जो सभ खां वॾो सूबो, ऐं उहो ई ज़ाहिर तय कंदो आहे त छा थियणु खपे, वफ़ाक़ में हुकूमत खां वठी मुल्क जा आम फ़ैसिला। वॾी उमेद ख़ान साहब खे रही आहे पंजाब मां, पर असांखे मुसलसल नज़र अचे पियो, इलेक्शन हुजे या हाणे इहे एहतिजाज वारा जेके मरहला आहिनि, पंजाब जा माण्हू किथे बीठा आहिनि। दावा त पीटीआई जी क़यादत पंहिंजे लेखे करे, पर पेशावर वारा माण्हू इस्लामाबाद पुॼी था वञनि, पर पंजाब जा जीअं पुॼणु खपनि हा, जीअं ख़ान साहब जूं ॿई भेणियूं पहुतियूं, अकेले सिर ॾियण त नज़र आयूं, ॿई गिरफ़्तार थियूं, एॾी वॾी क़यादत, चूंडियल नुमाइंदा, ॿिया टिया तव्हां ॿुधायो, जेकॾहिं उहे ई निकिरनि हा त शायदि हिकिड़ो सुठो क्राउड हू गॾु करे पिए सघिया, पर उहो नज़र कोन आयो। पंजाब जेको सो जिते ख़ान साहब जी इहा दावा आहे त हुनखे उतां वधि में वधि वोट मिलिया आहिनि, बिल्कुलु दुरुस्त आहे त उहो पंजाब न आहे निकितो। लाहौर खे सीज करे छॾियूं, फैसलाबाद खे करे छॾियूं, चलो मञे था वठूं, पिंडी ऐं इस्लामाबाद जो जेको सो आहे उहो फ़ासिलो केतिरो आहे। हीउ जेको सो अटक वारी पुल खां ओरियां उहो ऐं डी चौक उनजो फ़ासिलो केतिरो आहे, या जेको सो तव्हां मोटरवे जी जेका सा वठी वञो
संगजानी खां वची जेको सो इस्लामाबाद जे मरकज़ जेको केतिरो फ़ासिलो आहे, या वरी पार्लियामेंट जी बैक साइड खां वठी जेका बि इस्लामाबाद जी रूरल एरिया आहे, बाराको खां वठी अॻियां जेके मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि मिरपुर खां वठी, त उन्हनि जो फ़ासिलो जेको सो डी चौक खां केतिरो आहे, उतां छो कर केरु कोन आयो आहे। असुल में सवाल इहा आहे त सॼो जेको सो आहे हिकु फुक़दान आहे, सियासी बहरानी हिकिड़ी त माशी बहरानी कैफ़ियत उनजो ख़्वाबु आहे, पर हीउ जेको सो ख़ुदि पीटीआई जे लाइ हाणे माण्हू जो पंजाब मां न निकिरणु उहो ख़ुदि सवाल आहे त पंजाब जो माण्हू स्ट्रीट पॉलिटिक्स जो माण्हू ई न आहे। मूंखे पहिरें ॾींहं खां वठी इहो शक रहियो आहे त पंजाब में जेके हिननि जूं सीटूं आहिनि उहे हिननि खे बाक़ाइदे हिकिड़े ॿिए धड़े ॾियारियूं आहिनि। ऐं पहिरें ॾींहं खां वठी इहा ॻाल्हि कंदो अचां त हाणे ही उन्हनि ते पिया कुॾनि त असांखे मैंडेट मिलियो आहे, असांखे माण्हुनि पब्लिक वोट कयो आहे, असांजा फार्म हीट आहिनि, फार्म कोन्हे। इहा हिकिड़ी तमामु वॾी मनसूबाबंदी सां ऐं वॾी जेका असां वॾे हिकिड़े छा चइजे हिकिड़ी प्लानिंग सां जेको सो उहो हिनखे सीटूं मिलियूं आहिनि। छाकाणि जो साल त थी वियो आहे इमरान ख़ान खे गिरफ़्तार थिए, उन ई दौरान का बि संजीदा मूवमेंट जंहिंखे चइजे उहो न आहे हली। ॾफेड़ी कुझु जेके अचनि था उहो किथे बाहि लॻाए, किथे टांडो ॾिनो, के पुलिस वारे खे धकयो, किथे छा कयो। हू त हुकूमत एक्सपर्ट, हुकूमत जो छा मक़सदु, हुकूमत खे पंहिंजी रिट क़ाइमु करणी हूंदी आहे न। पीटीआई जो एहतजाज हर बार पुरतशद थिए थो ऐं हर बार हुनखे लाश खपनि जेकॾहिं हुनजे लीडर खे, त उन में छा हुकूमत उन्हनि खे इजाज़त ॾेई छॾे। 2014 में बि इजाज़त ॾिनी चौधरी निसार अली ख़ान, पोइ कहिड़ो कमु थियो? जजनि खे पोयनि दरवाज़नि मां भॼणो पियो, पीटीवी ते हमिलो थी वियो, पार्लियामेंट ते हमिलो थी वियो, पार्लियामेंट अंदरि खीमा खोले छॾियो, उते पिया क़बरूं ठाहींदा हुआ इमरान ख़ान सियासी कज़न। हुकूमत मतिलबु तमाशो वेही ॾिसे, एक्सपोज़ बिल्कुलु भले थी आहे, शहर सीज़ करे छॾियो, शहर सीज़ करणु ज़रूरी आहे। जेकॾहिं केरु हुलान करे थो, चढ़ाई करे थो ऐं उनजी जेका सा साम्हूं ॾिसण में बि अचे हुनजो मक़सदु छा आहे, छाकाणि जो को बि सियासी मक़सदु न आहे, का बि सियासी मूवमेंट न आहे, ॾफेड़ जी मूवमेंट आहे। ऐं ॾफेड़ जी मूवमेंट जिते बि हुजे थी उते वक़्त जी हुकूमत अहिड़ा बंदोबस्त करे थी। सही माजी साहब, पाण ब्रेक ते वेंदासीं, मुख़्तसिर तव्हांखे चाहींदासीं जी पीटीआई जे अंदरि बि त ख़बरूं ढिघे अरसे खां हलनि पियूं, न त हिकिड़ी टकराव वारी कैफ़ियत आहे, क़यादत ज़ाहिर आहे कोन ऐं धड़ाबंदी आहे, ऐं अहिड़े क़िस्म जा एहतजाज उहे बिना नतीजे ख़तमु थियण, कारकुननि जो मार खाइण, न रुगो कारकुन बेज़ार नज़र अचनि पिया, सोशल मीडिया ते तव्हांखे उहो बि नज़र ईंदो, वीडियो ट्वीट्स उहे बि कनि पिया था। इवन उहे तजिया निगार, उहे यूट्यूबर जेके हिननि जी सपोर्ट में बीठल हुआ इन एहतजाज खां पहिरियों, हाणे उन्हनि जा बयान मां ॾिसी वठो उहे कीअं तनक़ीद पिया कनि। सो पार्टी जे अंदरि बि चवंदा अॼु बि हिकिड़ो इजलास थियो आहे, त उते बि वॾी हिकिड़ी वॾा इख़्तिलाफ़ नज़र अचनि पिया था, जेके पाण में हींअर माण्हू वेठा आहिनि भई अव्हां किथे हुआ, अव्हांजो रोल छा हुयो। गंडापुर साहिब जे रोल ते घणियूं ॻाल्हियूं थियनि पियूं। सो इहो जेको पार्टी जे अंदरि रफ़ेड़ पैदा थियो आहे, इनखे कीअं था ॾिसो अव्हां? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां चवणु चाहींदुसि त पीटीआई जे मफ़ाद में छा आहे। पीटीआई जे मफ़ाद में आहे इहो क्यास ऐं हिकिड़ी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन क्रिएट करणु ऐं हुकूमत खे किराइणु ऐं हुकूमत खे फेल करणु। इहो उन्हनि जो सोल ऑब्जेक्टिव आहे जेको हू कनि था। पोइ केतिरो कामयाबु था वञनि उहो हर माण्हू जो पंहिंजो नज़रियो आहे। ॿी ॻाल्हि तव्हां चओ था त जेका पीटीआई में अंदरि, इन में को बि शक कोन्हे, लीडर अंदरि आहे ज़ाहिर आहे, ऐं ॿी जेका लीडरशिप आहे उहा तव्हां ॾिठो कुझु का सीनियर लीडरशिप न आहे। उहो बैरिस्टर गोवर जहिड़ा जेके नया नया माण्हू आहिनि उन्हनि खे उन्हनि चेयरमैन रखियो, उहो सिर्फ़ु इन करे रखियो आहे त जेको सीनियर लीडरशिप आहे उहा पार्टी खे हाईजेक न करे, जेका मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे, जेके राइटर्स ॿुधाइनि पिया। ऐं उन्हनि खे इहा जेके विच में जेके लीडर्स आहिनि सेकेंड टियर में, उन्हनि जी मिसअंडरस्टैंडिंग ऐं उन्हनि में प्रॉब्लम्स ऐं उन्हनि में जेका हिकिड़ी जेको हिक ॿिए में जेका कंफ्रंटेशन ऐं रिफ्ट आहे, इहा पार्टी जे लाइ हू सम्झो थो त मज़बूत थी करे, छो त हू नथा चाहिनि त के माण्हू खे एतिरी इज़त मिले जो उहो सॼी पार्टी खे हाईजेक करे। सो इन सां त कोई फ़र्क़ु कोन थो पए, छो त लीडर हिकिड़ो ई आहे, उहो आहे इमरान ख़ान। हींअर बि चवनि था त बाबा इमरान ख़ान सां जेको आहे सो धोखो कयो आहे, जेको आहे सो गंडापुर। सो मुंहिंजो ख़्यालु आहे सो जेका पीटीआई आहे उहा पंहिंजे मक़सदनि में थोरो घणो जेको आहे सो हुकूमत लाइ प्रॉब्लम क्रिएट करे, जेको हुनजो मक़सदु आहे उन में कामयाबु वञे पई। पर पीटीआई आहे इमरान ख़ान ऐं उनजी पार्टी खे मुंहिंजो ख़्यालु कोन्हे को एॾो सच को डेढ़ थो पए, इन सां को फ़र्क़ु न पवंदो। ठीकु आहे सर, ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी वापसि ईंदासीं त इन मामलनि ते ऐं जेका कॉन्फ्रेंस थी आहे ऐवान सदर में, या जेके दहशतगर्दी जा वाक़िया थियनि था पाण उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार।
अच्छा इब्राहिम साहब, हाणे जीअं माजिद साहब ब्रेक ते वञण खां पहिरियों चयो त PTI जो नो डाउट मक़सदु इहो आहे त कीअं बि करे हुकूमत खे डिस्टर्ब कजे या इन हुकूमत खे घर मोकिलिजे। हाणे उन जे लाइ जेको कुझु हू कनि था उहो पाण सभिनी खे नज़र अचे थो, उहो PTI जे त शायदि मफ़ाद में हुजे, छा हिन मुल्क जे मफ़ाद में आहे जिन कंडीशन मां असीं गुज़रूं पिया। हिकिड़ो सुवाल त मुंहिंजो इहो हूंदो। ॿियो, जीअं ॾिसूं था त जंहिं ॾींहुं हुन हुतां क़ाफ़िलो शुरू कयो, ओवरऑल ख़ैबर पख्तूनख्वा जी सूरत हाल, बलोचिस्तान जी सूरत हाल का हेॾी बहितर कोन्हे। उन ॾींहुं उते 6-7 सिक्योरिटी एहलकार शहीद थिया। वरी राति असां ॾिसूं था त कराची में जेको दहशतगर्दी जो वाक़ियो थियो आहे ऐं चीनी जेके शहरी उन्हनि ते मुसलसल हमला थियनि पिया, उन्हनि वाक़ियनि खे कीअं था ॾिसो? ऐं गॾोगॾु जेको इहो PTI जो त बसि कीअं बि करे हुकूमत खे घर भेड़ो कजे या हुकूमत ख़तमु कजे, इहे मफ़ाद आहिनि। ॿिए पासे मुल्क जो मफ़ाद जेको आहे नेठि, उन ते केरु सोचींदो? असल में ही जेका सियासी तहरीक जो नालो ॾियनि था, जंहिंखे इनकलाबी जदोजहद जो नालो ॾियनि था ऐं ट्वीट कनि था त इनकलाब जेको थियो उहो पाकिस्तान जे दरवाज़े ते बीठो आहे। उहा जदोजहद ऐं उन जो मक़सदु ऐं दहशतगर्दी जे वाक़िअनि जो मक़सदु मूंखे हाणे बिल्कुलु साॻियो ई थो लॻे। ॿियो को बि अलॻि मक़सदु न आहे। सियासत जे नाले में दफ़ेड़, अफ़रा तफ़री, बेचान ऐं हैजानी कैफ़ियत पैदा करणी हुजे या दहशतगर्दी करे गैर मुल्की जेके थियनि उन्हनि जो नाक क़तल करियो हिते, ऐं आलमी लेवल ते अवां जी जेका सा उहा रैंकिंग या दुनिया में जेको तासिर हूंदो उहो, ऐं ही जेका सियासी दहशतगर्दी पई थिए उन जे हवाले सां जेको तासिर हूंदो, इन्हनि टिनी खे जॾहिं ॾिसबो, जॾहिं दुनिया ॾिसंदी पाकिस्तान अॻु में ई आइसोलेशन जो शिकार आहे, हू वधीक जेको सो आइसोलेशन में हलियो वेंदो। ऐं जेका कुझु कोशिशि थिए थी, मिसाल तौरु हाणे ही गवर्नमेंट आई आहे, साल सवा साल जेको थियो आहे, उन दौरान हुनजी सॼी हिन मुल्क खे हिकिड़ो, हिन में त घणा चैलेंज आहिनि, वॾे में वॾो चैलेंज मुआशी चैलेंज आहे। हुनजी इहा जेका सा पॉलिसी रही आहे या पोइ खणी IMF जी गाइडलाइन कयो, उन्हनि खे छा थियो, पर उन्हनि जी कोशिशि आहे त कीअं बि करे ॿिनि पेरनि ते न पर हिकिड़े पेर ते हिन मुल्क खे बीहारजे। हाणे उन खे सबोताज जेको सो उहो इमरान ख़ान वेठो करे। इमरान ख़ान जो असल में जेको माइंड सेट आहे उहो कंहिं ऑटोक्रेट जेको सो ख़तरनाक क़िस्म जो, यानी किंग लॉर्ड ट्रॉन, उन खां अॻिते हू वधीक का बि ॻाल्हि नथो सोचे। यानी हू चवे थो आऊं ई कुल आहियां, मुंहिंजी पार्टी जेका था उहो वाहिद ऐं परफेक्ट पार्टी आहे। इहो ख़्याल जेको सो आहे उनखे नफ़्साती जान जेके आहिनि, माहिर डॉक्टर जेके आहिनि नफ़्साती माहिर, उहो बहितर अंदाज़ में उन बीमारी खे बि नालो ॾेई सघनि था। ऐं बिल्कुलु अहिड़ी बीमारी हूंदी आहे जंहिंमें माण्हू पंहिंजो पाण खे जेको थो न उहो उॾामंदो फील कंदो आहे, बसि आउं अकेलो माण्हू बचियो आहियां। ऐं उनजो मक़सदु ई इहो आहे त अफ़रा तफ़री जी, साईं चयो अफ़रा तफ़री पकड़णु, यानी अफ़रा तफ़री जो को हुकूमत त उनजो बंदोबस्तु ठीकु ठाक करे थी, माण्हू खे गिरफ़्तार करे थी, पर उन अफ़रा तफ़री जे करे मुल्क खे केतिरो नुक़सानु रसे थो। त ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त हुन वटि को बि वाज़े नज़रियो न आहे त हीअ फेडरेशन आहे, हिन में सूबा ऐं फेडरेशन उन्हनि जो तालुक़ु आहे, हिते पार्लियामेंटी निज़ाम आहे। तव्हां चाहियो छा था, पहिरीं उहा ॻाल्हि वाज़े करियो त तव्हां हिन मुल्क में छा था चाहियो। हिकिड़ी त ॻाल्हि असांखे ख़बर आहे त तव्हां चयो था इमरान ख़ान खे कॾहिं इक़्तिदार में विहारिजे, उहा त ख़बर आहे असांखे, पर इक़्तिदार में तव्हां रहिया आहियो न 2.5 साल। तव्हां 15 सालनि खां KPK में हुकूमत करियो पिया, मॉडल हुकूमत जो को हिकिड़ो नमूनो ॾेखारियो, तव्हां उते छा कयो छा आहे 15 सालनि में? कुझु बि न आहे कयो, सवाइ इहो कल्ट जेके डठूं खणी जेके अचनि था मार्केटुनि में, इस्लामाबाद जे रोडनि ते, ऐं माण्हुनि जी जीअण ज़िंदगी हराम था कनि, हिननि जे रिएक्शन में हुकूमत जेका सा उहा वधी कंटेनर लॻाए थी, रोड बंदि करे थी, नेटवर्क बंदि करे थी। यानी दहशतगर्दनि जो ऐं इमरान ख़ान जो मक़सदु बिल्कुलु साॻियो थो लॻे। आऊं उन नतीजे ते पहुतो आहियां त हू दहशतगर्दी कनि था, माण्हू मारनि था, उनजो मक़सदु बि मुल्क खे गैर मुस्तहकम करणु आहे, हिन सॼे सिस्टम खे गैर मुस्तहकम करणु आहे। ऐं इमरान ख़ान सियासत जे नाले में हू अफ़गान गुंडा वठी जेके अची वफ़ाक़ ते चढ़ाई करे थो, उन जो मक़सदु इहो आहे त अहिड़ो तासुर ॾिजे आम अवाम में त उहा आलम में, दुनिया में अहिड़ो तासुर ॾिजे त बाबा हिन मुल्क जी हालत ॾाढी ख़राबु अथव, हिते कॾहिं बि सिड़प न कजो, हिन सां तालुक़ ई न रखिजो, ही स्टेट ई दहशतगर्द आहे। तो मक़सदु ॿिन्ही जो साॻियो थो लॻे। सही।
महज साहब हाणे इब्राहिम साहब चवंदा मक़सदु ॿिन्ही जो साॻियो आहे, पोइ दहशतगर्द हुजनि या PTI हुजे, ही बि ॼण त सियासी दहशतगर्दी आहे, मुल्क खे माशी तौर ते कमज़ोर कजे, सियासी तौर ते ॾफेड़ वारी सूरतहाल रहे, को बि मुल्क हिते सीड़पकारी करण लाइ न अचे। सो अव्हांखे बि ईअं ई पियो नज़र अचे जेका PTI जी पॉलिसी ॾिसूं पिया, मुसलसल जेका हैजान वारी कैफ़ियत आहे, उहा चाहिनि था त बरक़रार रहे थी, त उहा छा मुल्क जे लाइ, क़ौम जे लाइ बहितर हूंदी? न बिल्कुलु न। ऐं असां अॻे रड़ियूं कयूं पिए, इन्हनि सभिनी में जेको मिसिंग लिंक आहे न, जेका मिसिंग जेका इन में हिकिड़ो खाल आहे, उहो भरण जी ज़रूरत आहे। असांखे यादि आहे त इहा जेका पार्टी PTI आहे, इनखे कंहिं बि प्रमोट कयो त स्टेट जी हिकिड़े स्टेट बेबी आहे न, स्टेट इनखे ठाहियो आहे न, स्टेट इमरान ख़ान खे प्रोजेक्ट प्रमोट कयो आहे न। त हाणे उहे कहिड़ा वेही वरी रिपीट कयूं त कीअं कोर्टनि हिनखे सपोर्ट कयो, कीअं इस्टेब्लिशमेंट हिनखे सपोर्ट कयो, त इहो सभु कुझु त असांजे अॻियां थियो आहे न। उहो त असां इमरान ख़ान खे कीअं था हिकिड़े माण्हू खे सोल रेस्पॉन्स सम्झो, इहा स्टेट जी रेस्पॉन्सिबिलिटी आहे न। त उहो हाणे पंहिंजा क्रिएट कयल उहो जेका मॉन्स्टर जी शिकल में अख़्तियार करे वियो, हाणे पाण त चवनि कलट आहे, ईअं आहे, उअं आहे, वॉट एवर जेको बि तव्हां हुनजो नालो ॾियो, पर हाणे त हू जेको आहे सो चए थो त बाबा असांखे हुकूमत करण ॾियो, तव्हांजी हुकूमत ई न आहे, माण्हू हुननि खे वोट ॾिना आहिनि ऐं उन्हनि खे बाय एंड लार्ज माण्हू तस्लीम कनि पिया। ऐं ॿी ॻाल्हि त उन्हनि खे असां वरी इहा ॻाल्हि था करियूं बाबा, ऐं जेॾी महिल उन्हनि खे प्रमोट कयो पिए, जेॾी महिल उन्हनि खे प्रोजेक्ट कयो पिए, ओॾी महिल बि असां जहिड़नि माण्हुनि आर्टिकल लिखिया पई, तव्हां छा पिया करियो? तव्हांखे यादि हूंदो हींअर बि शायदि हिकिड़े चैनल ते जेको आहे सो वली खान जेको आहे सो उहो चए थो, असमद यार वली खान, तो मुझे बस ये समझ में आ रहा है कि इमरान खान आ रहा है, कैसे आ रहा है मुझे नहीं पता, ऐं उहो अची वियो। त माण्हुनि खे ख़बर पई पई त की इमरान खान अचे पियो, त असां उन खे सोल ऐं रिस्पॉन्सिबल नथो सम्झा। इमरान खान ते असां तनक़ीद कंदा रहिया आहियूं, पर असां सम्झूं था त इमरान खान खे जहिड़े तरीक़े सां आंदो वियो आहे, उहे माण्हू उनखे रिस्पॉन्सिबल आहिनि। हाणे उहे बि भुगतनि पिया, स्टेट बि भुगते पई, मुल्क बि भुगते पियो, इन में को शक कोन्हे। इन जा इम्पैक्ट ख़तरनाक आहिनि। मुल्क जी जेका मैशियत आहे, उनजो अॻे पटो वेठो आहे, उहो तबाह आहे, बर्बाद आहे। ऐं उनखां सवाइ तव्हां ॾिसो पिया हींअर जेके एहतिजाज थियनि पिया, उनजे नतीजे में माण्हू रड़ियूं पिया कनि त बाबा असां वटि त कारोबार ई कोन्हे, तव्हां जेकॾहिं रोज़ हड़तालूं कंदा त असांजा दुकान कीअं हलंदा। ॿी ॻाल्हि तव्हां दहशतगर्दी जी बि कई आहे। ॾिसो मुल्क जी जेका दहशतगर्दी आहे, उन खे बि इराडिक्ट करण लाइ को स्ट्रेटेजी हुजणु खपे न। उहे त जेके पीसफुल ऑर्गेनाइज़ेशन आहिनि, उन्हनि खे त जेको आहे सो ही बैन पिया कनि, पर अहिड़े क़िस्म जे ऑर्गेनाइज़ेशन खे ही पंहिंजे हिन जो सेफ हाउस में रहायो वेठा आहिनि। सो स्टेट जी पॉलिसी खे बि ॾिसण जी ज़रूरत आहे न, असांखे उहा बि ॾिसण जी ज़रूरत आहे। उन में बि इलाही असांखे प्रॉब्लम नज़र था अचनि, ऐं ख़ासि करे जेका PTI जे हवाले सां जेके पॉलिसी आहे, उन खे बि ॾिसण जी ज़रूरत आहे। हुकूमत जी पॉलिसी आहे, उन खे बि ॾिसण जी ज़रूरत आहे त हुकूमत पोयां केरु पियो परदे जे पुठियां करे। सो इहा सॼी जेका सूरत हाल आहे, मुल्क जा जेके अंदरूनी जेके हालात आहिनि, ऐं इहा ज़बरदस्ती वारी जेका हुकूमत आहे, ऐं इन हुकूमत जेके हालात पैदा कया आहिनि, ऐं इन में कोई शक कोन्हे PTI जेके क्रिएट कया आहिनि, इहे सभु पंहिंजो पाण में रिस्पॉन्सिबल आहिनि। असां कंहिंखे बि मासूम नथा सम्झूं। इहे सॼी स्टेट जा जेके एफर्ट्स आहिनि, उहे रिस्पॉन्सिबल आहिनि अॼु जी सूरत हाल। सही। अच्छा इब्राहिम साहब, जेको कराची में इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो गुज़र राति पेश आयो, उन खां पहिरियों बि मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में असीं ॾिसूं था जेके चीनी शहरी आहिनि, इंजीनियर आहिनि, उन्हनि ते हमला थियनि था। कराची में गुज़र राति, ऐं इनखे बि चयो थो इन्हनि जो ख़ुदकुश हमलो ई हो, गाॾी खे जीअं जंहिं अंदाज़ सां टकरायो वियो आहे। हीअ जेके मुसलसिल वाक़िया वधनि पिया, चीन जे कौंसल खाने, सफ़ारत खाने, उन्हनि बि बयान बि कढियो आहे, डिमांड कनि था फुल प्रूफ सिक्योरिटी जी। इहे वाक़िया रुकजनि कोन था, मज़म्मतूं थियनि थियूं, डिमांड अचे थी, पर इहे वाक़िया जेके आहिनि जेकॾहिं कंटिन्यूअसली बरक़रार रहनि था तसलसल सां, त पोइ जेके मुख़्तलिफ़ मनसूबा हलनि पिया था चीन जे ताउन सां हिते, उन्हनि जो फ्यूचर मां छा पिया ॾिसो? चीननि ते जेको हमलो आहे, उहो बिल्कुलु जेका लॉबी आहे, जेका मुल्क जे ख़िलाफ़ कमु करे पई, ऐं बल्कि चवंदो मुल्क जे ख़िलाफ़ जेका साज़िश थिए पई, उहो टारगेट जेको थो उन्हनि रखियो इहो ई आहे त हिन मुल्क में, ऐं हिन चीनी हाणे ॿिया त के गैर मुल्क जेके आहिनि उहे परदेही जेके त आहिनि ई कोन, सीड़पकार बि कोन्हे, वर्कर बि कोन्हे, वधि में उन्हनि जा जेको सफ़ारत खाना आहिनि, या अॻु में बाज़ारूं भरियलूं हूंदियूं हुयूं गैर मुल्कनि सां, पर यूरोपियन सां, उहो हाणे सूरत हाल ई कोन्हे। उनजे करे एजेंडा बिल्कुलु साम्हूं पई आहे। त दुश्मन जेको थो उहो चाहे थो, मुल्क जो दुश्मन हिते जेको थो इन्हनि खे ख़तमु करे, प्रोजेक्ट ख़तमु कराइजनि, ऐं मुआशी तौर ते इन्हनि खे उहो चाहे थो, उहो मुल्क जे ख़िलाफ़ साज़िश कंदड़ उहो बि चाहे अहिड़ो माहौल पैदा कजे त उहो सीड़पकार जेके आहिनि उहे भॼी वञनि, ऐं हीउ मुल्क मुआशी तौर ते ही बिल्कुलु पंहिंजो पाण में ज़मीन दोज़ थी वञे। हाणे उहे त क्या परॾेही जेके आहिनि उहो साज़िशूं,
ही जेके अंदरूनी साज़िशी जेकी टोलो वेठो आहे इहो बिल्कुलु उन्हनि जे हथ जेको सो उहो उन ई लाइन ते उन ई ते आहे। हिननि जो जेको सो उहो तरीक़ेकार थोरो ॿियो आहे, मक़सदु हिननि जो बि साॻियो आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त रियासत खे बाज़ाब्ता तौर ते हिन दहशतगर्दी जे ख़िलाफ़ नई पॉलिसी जेकॾहिं नथा ठाहिनि त पोइ घटि में घटि जेको हू ठहियो हो 15 नुकाती प्लान जेको ठहियो 20 नुकाती नेशनल एक्शन प्लान, उन ते उनखे रूह मूजिबि उन ते अमल करणु घुरिजे। रियासत खे जेका मुनाफ़िक़ाणी पॉलिसी आहे इन मां हथ कढणु घुरिजनि। गुड तालिबान, बैड तालिबान, फलाणे खे वठी अचो, फलाणे खे वठी अचो। हीअ जेके तालिबान तव्हांजे हिकिड़ी केपीके में ही PTI में विछाइनि, हीअ केरु वठी आई आहे? जनरल फैज़ अमीन वठी आयो। ऐं उहे जेके आहिनि उहे ख़ुदि जेके मिली विया आहिनि ॿियनि दहशतगर्दनि सां गॾिजी। हीअ जेको हिननि जो चहिरो जेको उहो सियासी आहे, हुननि जो जेको मुतबदल आहिनि, दहशतगर्द आहिनि। त रियासत खे उन हवाले सां खुले आम जेको ऐलान करणो पवंदो, या रियासत खे तमामु जेके सियासी धुरियूं आहिनि उन्हनि जी मदद वठणी पवंदी। ऐं इहो हाणे जेका आहिनि इहे जेके हुननि जे जेके सिविलियन विंग्स आहिनि जिन ते सदाईं हिननि खारायो आहे ऐं उन्हनि हराम खोरी करे जेको मुल्क खे नुक़सानु ॾिनो आहे, उहा जेका रस्द जेका उहो बंदि थियणु घुरिजे। ऐं इहो ऐलान करणु घुरिजे त दहशतगर्द हूंदो आहे, को बि हामी साथी दहशतगर्द न हूंदो आहे। दहशतगर्द तंज़ीम जो जेको सो रुकन जेको सो आहे उहो दहशतगर्द ई आहे। उहो 2 माण्हू मारे या 10 माण्हू मारे। त इन ई नमूने जी जेकॾहिं पॉलिसी न ठाही वई पोइ इहे हमला थींदा रहंदा। असीं पंहिंजे जेके उहो सिविलियन ताईं जेके फोर्सिस ॿारनि जा जेके लाश खणंदा रहंदासीं, बैड नेम थींदो रहंदो, पोइ आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी वेंदासीं जेकॾहिं रियासत इन मुनाफ़िक़ाना पॉलिसी में नथी निकिरे। बिल्कुलु रियासत जो फ़र्क़ु आहे। सही। अच्छा मां साहब अचूं जेका अॼु ही ऐवान सदर में थी आहे फ़लस्तीनियुनि सां यकजहती वारी कॉन्फ्रेंस, उन में ॾिसूं था त हाफ़िज़ नईमुर रहमान साहब भी उते आहिनि, मौलाना फज़लुर रहमान खां वठी नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़, सभु ज़रदारी साहब, बिलावल साहब, पर PTI जी नुमाइंदगी उते मिसिंग आहे। हिकिड़े पासे असीं ॻाल्हि कयूं था समूरी उम्मत मुस्लमान जी, उम्मत मुस्लमान जा वॾा लीडर थियण जा दावेदार बि रहिया, बानी PTI, इस्लामी टच वग़ैरह ॿियो टियों, ऐं अहिड़े क़िस्म जूं जेकॾहिं कॉन्फ्रेंसूं थियनि, समूरा इख़्तिलाफ़ विसारे अव्हांखे नथो लॻे त उन्हनि खे हिते हुजणु खपे? हा, उन्हनि जी हिकिड़ी नुमाइंदगी हुजे हा, कंहिं क़यादत खे कंहिं लीडर खे मोकिले छॾींदा त हिकिड़ो फ़लस्तीनियुनि ॾांहुं या समूरी मुस्लिम दुनिया ॾांहुं हिकिड़ो बहितर पैगाम वञे हा। तव्हां नसीर साईं मूंखां पुछो आहे? जी माजिद साहब, महिरबानी। नसीर साईं ॾिसो, इहा ॻाल्हि त वरी थी अचे न त असां जेका करियूं पिया त भई जेकॾहिं PTI हिन रियासत जी जेका हीअ हुकूमत आहे, प्रेज़ेंट हुकूमत आहे, उनखे तूं तस्लीम ई कान थी करे उन सां गॾु कीअं वेंदी? इहो त माना असां एक्सपेक्ट कोन था करे सघूं त PTI का हुकूमत सां गॾु वेंदी। ही हुकूमत सां गॾु वेहण जो मसइलो कोन्हे न, ही त हिकिड़ी कॉन्फ्रेंस हुई, मक़सदु ॾिसबो आहे, मक़सदु कहिड़ो मक़सदु जी भले कॉन्फ्रेंस कहिड़ो बि हो, जेकॾहिं नथा मञनि हुन वज़ीर आज़म सां गॾु कीअं वेंदा? इहो त माना मञनि कोन था न। मां हुन जी ॻाल्हि थो एपेक्स कमेटी जो इजलास थो थिए त गंडापुर साहब उन में अची वेहनि था, उते मुख़्तलिफ़ जेके मुख़्तलिफ़ स्टैंडिंग कमेटियूं आहिनि उते तव्हां गॾु वेहो था, ॻाल्हियुनि जी ॻाल्हि थिए थी, जॾहिं विच में ॻाल्हियुनि जो मरहलो पिया आयो त उते अव्हां हली वञी ॻाल्हियुनि लाइ अचो था, पर हिन मसइले ते कोन आयो। ही जेका प्रेज़ेंट हुकूमत आहे न, जी प्रेज़ेंट हुकूमत आहे, उहा जॾहिं पंहिंजे अचीवमेंट एटम्स ॻणाईंदी, उन अचीवमेंट एटम्स में हिकिड़ो जेको एटम आहे उहो इहो बि हूंदो त असां जेका आहे सा हिकिड़ी कॉन्फ्रेंस कराई थी। ऐं उहा कॉन्फ्रेंस जेका आहे उनखे कीअं एक्सेप्ट कंदी PTI त भई उन्हनि जी अचीवमेंट जो हिसो छो थींदी? हिकु त इहा ॻाल्हि आहे। ही सवेरे हिकिड़े दोस्त जेका चाइनीज़ जे हवाले सां कॉन्टेस्ट में ॻाल्हि कई, ऐं उनजो नंढो जवाबु ॾियणु चाहियां कि जेका चाइनीज़ जी जेका डेवलपमेंट आहे पर जेकॾहिं माज़ी खे असां ॾिसूं थोरो माजिद साहब, त मोहम्मद ख़ान जुड़ेंजा साहब जे दौर में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी, इब्राहिम साहब अव्हांखे यादि हूंदो, मोहतरमा खां वठी सभु लीडर उन में विया हुआ, मोहम्मद ख़ान जुड़ेंजो ज़ियाउल हक़ जो वज़ीर आज़म बणायल हो। त जॾहिं मुल्की एजेंडा हुजे, जनीवा जे हवाले सां फ़ैसिला करणा हुजनि, इवन माज़ी जा खोड़ मिसाल, लंडन कॉन्फ्रेंस, ॿिया टिया इख़्तिलाफ़ हूंदे न हुजे, पर PTI जो रवैयो जेको आहे, PTI जो रवैयो छा आहे? रुगो डफरेड़ हुजे। मां उहो ई तो ॿुधायां न, PTI उहे पार्टी आहे न जेका स्टेट क्रिएट कई आहे। सवाल आहे, इमरान ख़ान जॾहिं हुकूमत में हो तॾहिं बि इन्हनि पार्टियुनि सां गॾु कोन वेंदो हो। इहो बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे, हुकूमत सां वेहणु नथो चाहे। ऐं अने पोइ केरु पुछाओ सही, अने उन महिल वक़्त में केरु पुछो? हिन जो दिमाग़ में हुकूमत जे पोइ केरु पुछो?
न न पोयां अॻियां जी ॻाल्हि ई न आहे न भाई साहब करंट कंडीशन ते पाण ॻाल्हि उम्मत मुस्लमान जा लीडर असां हीअं था कराए छॾियूं जॾहिं का कॉन्फ्रेंस ते पोइ छा ही फ़लस्तीन पोइ जेको इसराइलियुनि सां हमदर्दी जा आर्टिकल पिया छपजनि ॿियो टियों किथे उनजे तसलसल में माण्हू त पोइ उन पासे बि ॻाल्हियूं कनि था त छा उहो इसराइल खे नाराज़ करणु नथो चाहे साईं फ़लस्तीन वारो इशू जेको आहे उहो इंतहाई अहम आहे जेका कॉन्फ्रेंस थी आहे आई हाईली एप्रिशिएट जेको सदर साहब घुराई आहे ऐवान सदर में उनखे एप्रिशिएट करणु खपे ऐं चेयरमैन साहब जो जेको ख़िताब ॿुधो आहे इंतहाई मीनिंगफुल आई हाईली एप्रिशिएट चेयरमैन साहब द वे ही स्पोक इन कॉन्फ्रेंस ॻाल्हि इहा न आहे आऊं ॻाल्हि थो करे पीटीआई जी त पीटीआई कीअं चाहींदी त हिकिड़ी एॾी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस थिए या हिकिड़ी अहिड़ी एक्टिविटी थिए जंहिंखे सुभाणे जेका आहे सा मुस्लिम लीग या पाकिस्तान पीपल्स पार्टी उनखे एज ए अचीवमेंट जो आइटम जेको आहे सो उहो प्रोजेक्ट करे सो उनजो हिसो कोन थी थिए इन असां पहिरीं चई वेठासीं त जेका पीटीआई उहा हींअर इंतिशार चाहे थी जेका इंतिशार चाहे थी उहा उनजो हिसो छो ठीकु आहे ॻाल्हि करे इब्राहिम साहब हाणे उहो ई त हिकिड़ो हू चाहिनि इंतिशार थिया त मतिलबु उहे पोइ छो शरीक थींदा इहो हिकिड़ो पॉलिटिकल विजन जेकॾहिं पार्टी जो हुजे इंतिशार जेको चाहे उहो दहशतगर्द आहे उन सां ट्रीट बि दहशतगर्दनि वांगुरु करणु घुरिजे जेकॾहिं हू लिटरली इंतिशार अफ़रा तफ़री ऐं डफेड़ ऐं हुनखे लाश खपनि त पोइ उन सां केर बि जेको थो उन सां ट्रीट बि ईअं करे पहिरीं ॻाल्हि इहा आहे ॿी ॻाल्हि जेका पीटीआई आहे उनजो लीडर सोचे थो हिन मुल्क जा समूरा जेके लीडर आहिनि उन्हनि जे ज़हन में इहा ॻाल्हि नथी अचे असुल मसइलो नफ़्सियाती आहे असुल मसइलो परफेक्शन जो आहे असुल मसइलो नर्गिसियत जो आहे असल में हू जेको चढ़ी वेंदो आहे न माण्हू खे ईअं वण ते चढ़ी वेंदो आहे उतां लहण जो मसइलो आहे त हाणे सियासी पार्टियूं बि ख़राबु ही इस्टेब्लिशमेंट ख़राबु ही सुप्रीम कोर्ट ख़राबु ही इलेक्शन कमीशन ख़राबु ही लॉ म्युनिसिपल सभु शयूं ख़राबु आहिनि सभु शयूं ख़राबु आहिनि उहो जेल जो जेको थो जेलर आहे उहो सुठो आहे छाकाणि जो मूंखे मुलाक़ातूं कराए थो मूंखे मुंहिंजे माइटनि सां फ़ोननि ते ॻाल्हाए थो मेंटलिटी जो इशू आहे कुझु को कोन्हे विज़डम लेस जेको थो सियासी लीडर आहे जंहिंखे जेको थो हुनजो हाणे कमु ई नथो करे दिमाग़ मक़सदु मूं असल में जवाबु इहो पियो ॾियणु चाहियो त ही हुकूमत खे क्रेडिट ॾियण खां बचण जे लाइ इमरान ख़ान जी पॉलिसी आहे पर इमरान ख़ान जॾहिं ख़ुदि वज़ीर आज़म हो तॾहिं सियासी पार्टियुनि जॾहिं गिलगित बल्तिस्तान ते इजलास करायो जेको इजलास हुकूमत तलब कयो वियो तॾहिं पाण छो कोन आयो सही आहे पाण शरीक न थियो तॾहिं बि उन करे जेको न आयो जो आऊं एॾो ऊचो मुंहिंजो मक़ाम आहे जो हिननि सां गॾु नथो वेही सघां ऐं तमामु दुनिया भर जो जेको मुस्लिम उम्मा जो नामनियाद मुस्लिम उम्मा जो लीडर आहियां ही करप्ट आहिनि तॾहिं बि हुनजे दिमाग़ में जेका बीमारी हुई उन्हनि जा जुदा अॼु बि आहिनि ठीकु आहे इब्राहिम साहब माजिद साहब वरी महिरबानी ऐं असांखे वक़्तु ॾिनो पर जेकॾहिं सोच इहा ई आहे त रुॻो डफेड़ पखिड़िणो आहे बाक़ी जेके अहम इशूज़ थियनि था मुल्क लेवल जा इशू हुजनि इंटरनेशनल लेवल जा मुस्लिम बिरादरी जा उन ते असांखे गॾु नाहे विढ़णो ऐं त उनजो नतीजो छा थो निकिरे अॼु जेकॾहिं सिंधु हाफ़िज़ नईम बि उते गॾु बीठल नज़र आया मौलाना फज़ल रहमान बि हुआ ॿिया जेके लीडर उते हुआ न हुई त हिकिड़ी पीटीआई मिसिंग हुई उन मां त उन सां तन्हाई जो शिकार त वरी बि जेकॾहिं ॾिसूं था त पीटीआई वारा ई थियनि था ऐं माज़ी जा अहिड़ा खोड़ मिसाल आहिनि जेके असीं हिते गिणाए सघूं था त जॾहिं बि मुल्की लेवल जा मसइला थियनि था या इंटरनेशनल लेवल जा मसइला थियनि था त बुनियादी जेके ॿिया मुल्की लेवल जा पंहिंजा इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि ज़ाती इख़्तिलाफ़ चऊं या पार्टियुनि लेवल जा उनखे विसारे करे गॾु वेहण जा खोड़ असांखे मिसाल मिलनि था पर पीटीआई बार बार पाण खे साबित करे पई पंहिंजनि अमलनि जे थ्रू साबित करे पई त हू किथे बि जेको आहे इस्लाह जी गुंजाइशुनि में किथे असांखे नज़र कोन थी अचे जेकॾहिं इहा पॉलिसी बरक़रार रही त नेठि अंत किथे पुॼंदो इहो त ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे हिते पंहिंजी पुॼाणींदो थो पहुचे असांजी ॾींदा इजाज़त अलाह निगहबान